सलाम अलैकुम। बादशाह खे चई वालेकुम सलाम। बादशाह जो राणी जी हालत ॾिठी त बादशाह दहिलजी वियो। बादशाह चयो राणी चई जी बादशाह, चई हीअ तुंहिंजी हालत कंहिं कई आहे? चई मुंहिंजी हालत तुंहिंजो बादशाही घर आहे, ॿियो त केरु कोन ईंदो आहे, बाक़ी जेके घर में हूंदा आहिनि उन्हनि हालत कई आहे मूंसां। बादशाह जूं साईं अॻियूं अॻिते वयूं, पोयूं पोइते वयूं। त राणी चवे त मुंहिंजे पुटनि जे नाले जी, पुट त मुंहिंजा हिते हूंदा आहिनि, पर पुट मुंहिंजा ईअं कीअं कंदा? नेठि राणीअ खां पुछई, राणी कर ख़बर, ॻाल्हि सची सची ॿुधा, मुंहिंजा त ॿ पुट आहिनि, तोसां कहिड़े ई आहे माना हालत अहिड़ी कई आहे? चई कहिड़े वरी कहिड़े कई आहे? जेको तुंहिंजो नंढो पुटु आहे पसंदि, उहो जेको आयो सो टपी आयो, बाल जो मेंहुं करे जीअं मां खट ते वेठी हुअसि मूंखे हथ पियो विझे, मूंसां ज़ोरी ज़ब्ती पियो करे, उन जे लाइ विढ़ियासीं ॾाढो। मुंहिंजा बि कपिड़ा फाटी पिया आहिनि, इतबार न अचई त हीअ पसंदि जी खमीस मुंहिंजे हथ में आहे। पोइ मूं बि हुन सां वेड़ कई, उन वेड़ में मूं बि हुन जी खमीस फाड़े हथ में रखी आहे। ॿिए बादशाह खे हिन ॻाल्हि ते यकीन अची वियो। बादशाह चयो बराबरि इहा निशानी आहे ऐं इहा ॻाल्हि सची आहे। हाणे जेको आहे सो अहिड़ा पुट मां छा कंदुसि? हाणे बादशाह राणीअ खे मिंथूं आज़िम करे राज़ी कयो, कपिड़ा वपिड़ा सभु कुझु मटाईंसि, तड़फ वेड़ कराईंसि। ए राणी, कंहिं बि ॻाल्हि जी तूं परेशानी न कर, सुबुह जे टाइम में जेको आहे सो पुट मां कढी छॾींदुसि। त राणीअ चयसि न, रुॻी कढी न छॾींदई, पर इन्हनि खे कोहराए इन्हनि जो रतु ऐं कपिड़ा रत हणा, जॾहिं मां ॾिसंदसि तॾहिं मां तोसां खिली ख़ुशि थींदसि। राणी ईअं ई थींदो। साईं उहा राति रंज जी या ख़ुशीअ जी गुज़री रही, सिज उभिरियो, बादशाह कासाइन खे घुरायो। साईं कासाई, बादशाह हुकुम थियो, कासाई पहुची विया। कासाइन खे चयईं ॿई पुट मुंहिंजा वठी वञो, वञी झंगल में ऐं हिन जा रत जा हे प्याला ॿिन्ही जा भरे अचो ऐं हिननि जा कपिड़ा जेके आहिनि से बि रत हणा, हा अखियूं बि कढियूं अचो, इहे निशानियूं खणी ईंदो त असांखे एतबार थींदो। हिननि चयो हाज़ुर साईं। हाणे हुन रूप ऐं पसंदि खे उहे कासाई वठी विया, वॾो हिकिड़ो झंगल हुजे उते वञी वेही रहिया। त रूप ऐं पसंदि हिननि पुछो, अड़ा साईं तव्हां वठी आया आहियो, हे कातक वारा खणी आया हो, जंहिं कम सां तव्हां आया हो उहो पंहिंजो कमु कयो। हिननि चयो साईं ॻाल्हि इहा आहे, असां नंढड़ो करे तव्हांखे निपायो आहे, तव्हां हेॾा हुस्न जा परवर, असांजी दिलि ईअं मुतमिल नथी थिए जो असीं तव्हांखे कोन। असांखे हुकुम मिलियल आहे त हिन रूप ऐं पसंदि खे ॿिन्ही खे कुही हे रत जा प्याला भरे अचो ऐं इन्हनि जूं अखियूं बि कढी अचो। हाणे असां इहा ॻाल्हि कतई बि न करे सघंदासीं साईं। की पोइ नथा करे सघो त होॾे बाबे सां मुंहुं तव्हां कीअं ॾींदो? बाबा असां हिन ॻाल्हि में राज़ी आहियूं, असां चवंदा तव्हां पंहिंजी इज़त बचायो। पर कासाइन चयो, हा कासाइन चयो साईं असां भली फांसीअ चढ़ी वञूं पर तव्हांखे कॾहिं बि कोन कुहंदासीं। साईं हीअ ॻाल्हि न कंदे कंदे रब मुंहिंजो जो शान अहिड़ो थियो जो 2 हरण अचे उतां गुज़रिया। हिकिड़े कासाई हिकिड़े खे उहो कात खणी हयो, ठगाए वठी मुंडी परे हलियसि, ॿिए कासाई ॿिए हरण खे ठगा जो कात कढायो त उनजी मुंडी हलियसि, 2 हरण किरी पिया, प्याला खणी भॻा, उहे वञी साईं रत सां भॼनि, रत सां भरे ऐं साईं मुंहिंजा उन्हनि हरणनि जूं ॿिन्हिनि जूं 4 अखियूं कढी ऐं रत हणा जेके हुननि खे चवनि था खमीसूं असांखे लाहे ॾियो त असां रत हणियूं करे खणी वञूं, बाक़ी बाबा हाणे तव्हां जेको आहे पंहिंजो मुल्क छॾियो। पोइ हयाती ज़िंदगी रही त असां कासाई तव्हां सां किथे न किथे ते मिलंदासीं, ऐं जे न त अलाह रब साईं कंदो तव्हांजी वॾी उमिरि हूंदी ऐं किथे वञी पंहिंजो सिर बचाव कयो। हाणे कासाइन खां उहो रूप ऐं पसंदि 2 भाकुर पाए ऐं हिन खे चवनि चया तव्हांखे शाबस आहे,
तव्हां असांजे मथां वॾी क़ुर्बानी ॾेई चुको। हाणे असांजो पंधु असां सां आहे, तव्हां वञी पोइ हिते बादशाह खे रतु ॾेखारियो ऐं अखियूं बि ॾेखारियो ऐं असांजा कपिड़ा। साईं हाणे उहे कासाई मोटी आया, अचे बादशाह खे सलाम कयनि। बादशाह सलामत, हे चारई अखियूं। बादशाह सलामत, ही रत जा 2 कटोरा भरियल। बादशाह सलामत, हिननि निंगरनि जूं हे खमीसूं ॾिसो, जेॾी महिल असां कुहूं पिया त रतु पियो वहे त हिननि खमीसनि कपिड़नि खे बि रतु लॻी वियो आहे, उहे बि असां लाहियूं आहियूं। बादशाह जो सभु कुझु खणी साईं वञी राणीअ खे ॾेखारियो। ॾाढा राणीअ ॾिना टक, ॾाढी राणी ख़ुशि थी। राणीअ दिलि में सोचियो त जेकॾहिं अदा हुन मूं सां को बि कुर्ब न कयो त मूं बि 2 भाइरनि खे कोराए छॾियो। हाणे राणी पंहिंजी जाइ ते ख़ुशि रही, बादशाह पंहिंजे ख़ुशि रहियो जाइ ते। साईं छॾ हिननि खे, वठि साईं रूपाऊं पसंदि खे। साईं छॾ हिननि खे, वठि रूपाऊं पसंदि खे। साईं हाणे छोकिरनि चारनि जा पुठड़ा उघाड़ा ऐं मथड़ा उघाड़ा। हाणे साईं पंधु कंदा कंदा भॼंदा भॼंदा सॼो ॾींहुं हिननि पंधु कयो। भले हाणे वठि ॻाल्हि ओलह तरफ़ ते था निकिरूं, पंहिंजी बादशाहीअ मूं त निकिरूं, पोइ कंहिं ॿी बादशाहीअ में पहुचूं। अदा पोइ असांजो जीअं भाॻ हूंदो तीअं पियो वक़्तु गुज़रंदो। हिननि चयो हा अदा, पाण में हिक ॿिए सां ॿाहिरि सलाह कंदा था। साईं मुंहिंजा हलंदे हलंदे सिजु लहण ते आयो त वञी कंहिं बरबेगान में पहुता। ॾिसनि सुभान अल्लाह, हिकिड़ो वणु आहे, तमामु प्यारो वणु आहे ऐं वॾो वणु आहे। अदा इन हेठां राति गुज़ारियूं, पोइ सुबुह थींदो अदा हितां हलंदासीं अॻिते, पोइ हाणे जीअं क़िस्मत हूंदी। साईं बुखिया उञा 2 बादशाह जा निंगरड़ा उन वण हेठां सुम्ही पिया। पर साईं नंढो जेको पसंदि हो, उनखे अकुलु घणो हो ऐं उनखे हुस्न बि घणो हो। उन नंढे भाउ वॾे सां सलाह कई कि अदा ॻाल्हि ॿुध, बरबेगान आहे, हिन जाइ ते का बि वसण न आहे। हाणे ॻाल्हि आहे असां ॿिन्हिनि हिकिड़ो निंड कंदो 2 पहर त हिकिड़ो जाॻंदो। पोइ जे अॻियां 2 पहर तूं जाॻीं त यार पोयां 2 पहर मां जाॻंसि। हाणे तूं वॾो भाउ आहीं, तूं पंहिंजे मर्ज़ी वारो आहीं। जे पोयां 2 पहर खणी त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे, ऐं अदा जे अॻियां 2 पहर खणी त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं वॾे भाउ चयो नंढे खे, अदा अॻियां 2 पहर तूं खण, पोयां 2 पहर मां खणुसि। बिस्मिल्लाह। साईं मुंहिंजा वॾो जेको रूप सुम्ही पियो, हाणे जेको आहे पसंदि चौकीअ ते वेठो आहे। पसंदि खे अधु कलाकु खनि वेठो त साईं उत्तर पासे जो हिकिड़ो आवाज़ु आयो। कहिड़ो आवाज़ु आयो? आवाज़ु साईं सरकार इहो आयो त केरु जाॻे थो ऐं केरु निंड रहे। त पसंदि आवाज़ु ॾिनुसि, जवाबु ॾिनो त रूप निंड पियो आहे, पसंदि जाॻे थो। त वरी उहो साईं आवाज़ वारी शइ जेका आहे सा चुप करे वञे, वरी जाॻे पियो। वरी अधु कलाकु गुज़रियो, वरी अधु कलाक खां पोइ उत्तर पासे जो आवाज़ु आयो त केरु जाॻे थो केरु निंड रहे। त वरी बि हिन इहो जवाबु ॾिनो त जेको रूप आहे सो सुतो पियो आहे निंड, पसंदि जाॻे थो। वरी उहो आवाज़ु चुप थी वियो। ईअं कंदे साईं हाणे पसंदि चौकीअ ते वेठो आहे, पसंदि सोचे थो त यार ही 2 दफ़ा आवाज़ु आयो आहे, पर जे आवाज़ु अचे थो मां हुनखे जवाबु थो ॾियां त उहो आवाज़ु चुप थी थो वञे, वरी मूं सां ॿियो वधीक कोन थो ॻाल्हाए। पर ख़ैरु अलाह मुंहिंजो मालिक आहे, असां बि 2 भाइरूं, 2 पहर मां जाॻंदुसि त 2 पहर अधो बि जाॻंदो। अलाह ते टोंकल रखी ऐं साईं उहो पसंदि वेठो। रब मुंहिंजो जो शान अहिड़ो थियो, साईं उन वण ते 2 पखी वेठा। उन साईं वण ते 2 पखी वेठा। हिकिड़ो साईं पखी मामू हो,
ॿियो हुनजो भाणजो। इते थी पखी पाण में ॻाल्हाइण लॻा। मां में पुछो भाणज खां कि ए भाणज, चई जी मामा। हींअर तो में कहिड़ी कुदरत रखियल आहे जो न तोखे कोई केरु खाए त उन खे छा मिलंदो? चई मामा, जेको न मूंखे केरु कुही खाईंदो, चई हा, चई मूंखे कुही खाईंदो, अधु कलाक में उॿासी ॾींदो त 7 बादशाहनि जो वात मूं लाल करंदुसि। हिन ॿुधो, पसंदि ॿुधे वेठो थो। हाणे भाणज थो पुछे मामे खां त मामा तो में कहिड़ी रुजा रखियल आहे? कि बाबा मूं में इहा रुजा रखियल आहे, जेको न मूंखे कुही खाईंदो उहो बादशाह थींदो। साईं पसंदि चयो पखी त बेसा वाह जा आहिनि, पर हाणे मथे वण ते वेठा आहिनि। पसंदि छा कयो, जेका लकड़ी का पटे हिकिड़ी नोड़ी वटे उनखे ॿिटो करे ॿी लकड़ी उनजो तीर ठाही, बिस्मिल्लाह करे जीअं ॿई पेख वेठा, जीअं जो तीर छॾियईं त ॿिन्हिनि खे जो पार थी वियो। ॿिन्हिनि पखियुनि अचे पेरनि में ज़पको कयो। साईं वाह वाह थी वई। पसंदि छा कयो, हिननि खे हिलाल करे हिननि जो गोश्त करे साईं बाहिड़ी ॿारे। ऐं साईं मुंहिंजा हिन छा कयो, जेको न चई त मूंखे कोई केरु खाईंदो त मूं मुंहिंजो लाल किरंदुसि वात मूं। पसंदि छा कयो, उहो पखी पचाए ऐं पाण खाधई। बाक़ी जेको बादशाह वारो जेको मामूं हो उहो पंहिंजे भाउ लाइ रखीसीं। खाई करे साईं न बसि कई त साईं उत्तर पासे ॾांहुं आवाज़ु आयो। कहिड़ो आवाज़ु आयो त केरु जाॻे थो, अदा केरु निंड में आहे? त पसंदि आवाज़ु ॾिनसि, चई पसंदि जाॻे थो, रूप निंड पियो आहे। त वरी उहा शइ ख़ामोश थी वई। हाणे साईं 2 पहर बि पूरा थी विया सरकार राति जा। हाणे उथाई पंहिंजे भाउ वॾे खे, अदा जी अदा, 2 पहर पूरा थी विया आहिनि, अञा बि सवा आहे। हाणे मूंखे निंड थी झले, हाणे तूं उथी जाग त मां निंड कयां। हा अदा। साईं उहो रूप उथियो, उथी वेठो, चई अदा हे बाह ॿारी अथई? चई अदा हा, 2 पखी हिकिड़ा मारिया आहिनि, हिकिड़ो पखी पचाए मूं खाधो आहे, हिकिड़ो पखी यार तुंहिंजे लाइ रखियो अथई। हाणे इहो पचाए तूं खाजां, मूंखे वठे थी निंड, मां थो सुम्हां। पर अदा हिकिड़ी ॻाल्हि अथई। कहिड़ी? अधु कलाक गुज़रंदो, अधु कलाक में उत्तर पासे ॾांहुं तोॾे आवाज़ ईंदी। उत्तर पासे ॾांहुं आवाज़ ईंदी। कहिड़ो आवाज़ ईंदी? साईं इहो आवाज़ ईंदई, तोखां पुछा थींदी त केरु जाॻे थो, केरु निंड में आहे? पोइ तूं सुवाल जो जवाबु हुनखे इहो ॾिजां, चइजां त रूप सुतो पियो आहे, पसंदि जाॻे थो। कॾहिं बि पंहिंजो नालो न ॿुधाइजां अदा। हा अदा मां कोन ॿुधाईंदुसि, अदा मां कॾहिं बि कोन ॿुधाईंदुसि, मां तुंहिंजो ई नालो खणंदुसि। अदा ठीकु आहे। हे सुतो, अधु कलाक गुज़रियो, साईं उत्तर पासे आवाज़ु आयो, केरु निंड आहे, केरु जाॻे थो? त हिन रूप जवाबु ॾिनो त रूप निंड आहे, पसंदि जाॻे थो। त उहा शइ साईं ख़ामोश थी वई। वरी हिन पखी पचाए पंहिंजो खाई पी ॾाढो थियो, अधु कलाक गुज़रियो, वरी उत्तर पासे ॾांहुं डांह थी। अदा केरु जाॻे थो, केरु निंड आहे? त रूप चए सदा पसंदि जाॻे थो, रूप निंड आहे। वरी आवाज़ बंदि थी वियो। आख़िरी जॾहिं डांह थी 3 चकर, हाणे मुंहिंजा राति बि हिते पूरी थियण वारी आहे, बाक़ी को अधु कलाक वठसि। त आवाज़ु थियो त केरु जाॻे थो, केरु निंड में आहे? त रूप दिलि में ख़्यालु कयो, अधे जो बि 2 दफ़ा ॿुधायोसमांसि।
हाँ यार पंहिंजो बि त नालो खणा हाँ हाणे हिन जवाब इहो ॾिनो कला रूप जागे थो पसंदि निंड पियो आहे जीअं जो साईं हिन ईअं चयो ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त आंधारी लही वई मुल्क में अहिड़ी आंधारी लॻी वई जो साईं ईअं गॾु वेठा हिक ॿिए खे केरु ॾिसी न सघे तमामु ज़बरदस्त आंधारी लॻी वई सो इन मंझि उन आंधारीअ में हू को नांग हुजे वॾो अज़ां उहो वासिंग नांग हुजे उहो जो उन अंधारीअ में जीअं आयो तीअं साईं उन रूप खे ॾिसण में कोन आयो जीअं उहो पसंदि सुठो पियो हो साईं मुंहिंजा वासिंग नाग उन आंधारीअ में उन मैदान में लही आयो ॾिठई पसंदि निंड पियो आहे वात वात रखी साईं मुंहिंजा उनजो साहु पियूं हलियो